डे पर डे मौजूद मुझे समूरन सजन साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार अस्सलाम वालेकुम नमस्ते मौजूद चाक चङा भला जोड़ मता राखी खीरा सुधा कहिड़ा तव्हांजा हाल कहिड़ा अहवाल। सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाक जे हेडक्वार्टर वारे शहर मिठी चेलार छाछरो कांटियो इस्लामकोट डिपलो नंगर पारकर कारूंजर कजला सर नेड़ी सरकार थींदे कासबे ताईं ऐं उतां खां खोखड़ा पार बॉर्डर खां जालू चुरो वासलबाग पर्ची स्टेशन न्यू चोर छोर हासीसर साडर ढोरो नारो पिथोरो उमरकोट नबीसर नोटे खां समूरे कस में वसंदड़ तोड़े अछड़े थर जा जेके बि मारू माण्हू आहिनि उन्हनि समूरनि खे बि भलीकार लाड़ काछे कोहिस्तान खां वेंदे कींजर कारोंजर ऐं कराची ताईं तोड़े इलाइक़े जो उन पार बाड़मेर जैसलमेर बीकानेर जोधपुर ऋण कच्छ ऐं कच्छ भुज में वसंदड़ ढाटीड़नि मारूड़नि ऐं सांगीड़नि खे बि भलीकार ख़ुशि आमदीद। तबियतूं कीअं आहिनि, ठीकु आहियो? जी हाँ दोस्तों, पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते ही थर जे ढाट जे मारवाड़ जे निज मक़ामी लोक गीतनि खे पाण ॾियूं था स्टोरीज़ जो रूप ऐं उन्हनि ते ॻाल्हायूं था हर गीत ते। ऐं उहो गीत आहे थर जे मारूड़नि झांगीड़नि सांगीड़नि जो, जंहिंखे मुख़्तलिफ़ फ़नकारनि ॻायो। पर सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाकर जे हेडक्वार्टर वारे शहर मिठी खां थींदे चेल्हार छाछरे खां ऐं पोइ छाछरे जो जेको तारीख़ी हिस्टोरिकल ॻोठ है करीमदास जो तड़, उते हिकु जनम वरितो सिंध ॾे परॾेह में हिंद सिंध में मशहूरु नामियारे लोक फनकार हैदर रिंद। ऐं जॾहिं हुन गीत ॻाया थर जे ढाट जा मारवाड़ जा मारू माण्हुनि जा, मोरीअ टीलड़ी हंसली कुड़कनि ऐं हथ सकड़नि खां वेंदे थर जे अमराणे जे चूड़नि ताईं हुन जेके बि रंग भरिया लोक गीतनि में उन्हनि गीतनि ॾे परॾेह में हिंद सिंध में मशहूरी माणी। उहे लोकगीत जिन में मारू लोकनि जा मारू माण्हुनि जा दास्तान आहिनि, मारू माण्हुनि जूं जेके कचेरियूं आहिनि, मारू माण्हुनि जा जेके रंग ढंग अंदाज़ स्टाइल आहिनि ज़िंदगी जा, ऐं मारू माण्हू जेके पंहिंजी ज़िंदगी सब्र में ऐं प्यार ऐं मोहबत में कीअं था गुज़ारीनि, इहो समूरो मंज़र थर जे इन्हनि लोकगीतनि में मौजूदु आहे, जिन खे ॻायो आहे ॾे परॾेह जे मशहूरु फ़नकार हैदर रिंद। हैदर रिंद जेके बि थर जा सिंध जा मुख़्तलिफ़ लोकगीत ॻाया, उन्हनि में हुन जेके बि मारवाड़ी ऐं ढाटकी थरी ज़बान में जेके लोकगीत ॻाया आहिनि, उन्हनि गीतनि तमामु वॾी मक़बूलियत माणी आहे। ऐं उन्हनि गीतनि में सुहागनि जा सुहाग तोड़े घोटनि कंवारनि जूं रीतूं रस्मूं, थर जे ढाट जे मारू माण्हुनि जा गीत अंदाज़, ज़िंदगी जा कारवां वार, ज़िंदगी जा दास्तान ऐं ॿिया मक़ामी जेके लोक रंग आहिनि उहे उन समूरनि गीतनि में मौजूदु आहिनि। त जी हा दोस्तों, इन समूरनि गीतनि ते पाण मुख़्तलिफ़ वक़्तनि ते स्टोरीज़ कंदा रहिया आहियूं। अॼु बि हिकिड़ो गीत आहे जंहिंजे ॻाल्हाईंदासीं पाण तफ़सीली। उन खां अॻु में तव्हां दोस्तनि जी गुज़ारिश आहे त पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक खे जेकॾहिं पहिरियों भेरो ॾिसी रहिया आहियो, ॿुधी रहिया आहियो, त पोइ फौरी तौर ते पंहिंजे चैनल थर थाक खे सब्सक्राइब ज़रूरु करियो। ऐं उन सां गॾु जेकॾहिं तव्हांखे वीडियोज़ पसंदि अचनि ऐं हीअ गीतनि जूं कहाणियूं ऐं लोक दास्ताननि जूं जेके स्टोरीज़ आहिनि तव्हांखे सुहिणियूं लॻनि, सुठियूं लॻनि, त पोइ हिननि वीडियोज़ खे ख़ासि तौर ते हिन गीत जे वीडियो खे लाइक करियो, शेयर करियो ऐं कमेंट ज़रूरु करियो। जी हा दोस्तों, बेवफ़ा जी ॻाल्हि ते कहिड़ो एतबार। हैदर रिंद पंहिंजे दौर में ई मशहूरु लोकगीत ॻायो जॾहिं कैसेटुनि जी दुनिया जो उरूज हुयो। बेवफ़ा जी ॻाल्हि ते कहिड़ो एतबार बुनियादी तौर ते हिंदुस्तान जे अंदरि तोड़े हिन बर सग़ीर में जेके पाकिस्तान जूं मुख़्तलिफ़ फिल्मूं, उन्हनि में जेके आहिनि से जेके मंज़रनामा आहिनि, उन्हनि जूं जेके कहाणियूं आहिनि, उन्हनि में अक्सर जेको मुख्य थीम हूंदो आहे, उन जेको मरकज़ी सेंट्रल आइडिया हूंदो आहे, उन्हनि में हिन वफ़ा जी तलाश जूं ॻाल्हियूं ऐं वफ़ाई तोड़े बेवफ़ाई जा ज़िक्र, तसवर ऐं तबसरा उन्हनि स्टोरीज़ ऐं उन्हनि फिल्मनि में तोड़े उन्हनि गीतनि में ऐं थिएटर आहिनि या आर्ट प्ले आहिनि, ड्रामाज़ आहिनि, उन्हनि में ज़रूरु मौजूदु हूंदो आहे। त जी हा बिल्कुलु ईअं जो ईअं थर जे लोकगीतनि जे अंदरि बि किथे न किथे कंहिं न कंहिं हवाले सां ही मयार, ही जेके से पंहिंजनि खे प्यार मां हुजत मां जेको सो इहो चवणु ऐं त बेवफ़ा जी ॻाल्हि ते कहिड़ो एतबार, इहो लोकगीत हैदर रिंद जॾहिं ॻायो तॾहिं थर जे झर झंग गिलियनि घिटियुनि में ऐं ॻोठनि में तोड़े पासाड़नि पटनि पलर पालोट में जॾहिं बि माण्हू मुंद मल्हारी हुजे ऐं पंहिंजनि महबूबनि जी यादि अचे, त पोइ हिन गीत खे तमामु घणो ॿुधो थो वञे। हीउ गीत ॿिन्ही पासे तमामु वॾे ज़ौक़ ऐं शौक़ सां नौजवान, औरतूं, मर्द, ॿारड़ा, ॿुढा तोड़े नारियूं ऐं कंवारियूं ऐं सुहागणियूं हिननि लोकगीतनि खे ज़रूरु ॿुधी पंहिंजनि प्यारनि खे यादि कनि थियूं। सिंध पाकिस्तान जे
ज़िले थरपाक जे छाछरे जे ॻोठ करीमदाद जे तड़ जे माण्हुनि खे इहो मान ऐं मर्तबो हासिलु आहे त उते हिकु अहिड़े फ़नकार जनमु वरितो जंहिंजो नालो हैदर रिंद जे तौर ते ॾे परॾेह में मशहूरु आहे ऐं हुन नालो मशहूरु कयो थर जे लोक गीतनि जो, नालो मशहूरु कयो थर जे मारू माण्हुनि जो, झांगीअनि जो ऐं सांगीअड़नि जो। मारूड़नि जो मान मर्तबो हुन सॼी दुनिया में फैलायो त केॾा न हसीन ऐं ख़ूबसूरत आहिनि हीअ मारू माण्हू, साबरीन आहिनि हीअ माण्हू कठिन ज़िंदगीअ में हीअ मारू थरी माण्हू कीअं था वक़्तु गुज़ारीनि ॾे ॾुकारिल में, जॾहिं सभु कुझु मुकमल तौर ते ख़तमु थी वेंदो आहे, पाणी जी लप लाइ पखी पखिड़ियो इंसानु तरसंदो आहे, अहिड़ियुनि समूरनि हालतुनि में बि थर जो माण्हू पंहिंजे वतन सां, पंहिंजे इलाइक़े सां, पंहिंजे ढट परगिणे सां बेवफ़ाई नथो करे ऐं छॾे नथो, लॾ पलाण नथो करे, ॾुखनि में बि सुखनि में बि गॾु आहे, हमें यारां दोज़क हमें यारां बहिश्त। बिल्कुलु ईअं ई लोकगीत ॻाया आहिनि जेके हैदर हिंद, उहे तमामु घणो सुपर हिट ऐं मशहूरु थिया। बेवफ़ा जी ॻाल्हि ते कहिड़ो एतबार कजे, हीउ पिणु हिकिड़ो नओं लोकगीत आहे ऐं हीअ नई लोकगीत स्टोरी आहे जंहिंमें वफ़ा जी तलाश जो ज़िक्र आहे, जंहिंमें हैदर हिंद जो ख़ूबसूरत ऐं मिठड़ो आवाज़ु आहे, जंहिंमें थर जे ढाट जे मारू माण्हुनि जा बेवफ़ाई जे मुतलिक़ तबसरा आहिनि ऐं उन जे मुतलिक़ ॻाल्हियूं आहिनि, उन जे मुतलिक़ मयारूं आहिनि। दोस्तो, मुख़्तलिफ़ लोकगीत जेके हैदर हिंद ॻाया आहिनि उन्हनि में मोरियो, रायचंद, मोराबाई, कांगसियो, कांगलड़ी थियो ॾे या ॿिया खोड़ सारा लोकगीत आहिनि, उहे त ज़रूरु मशहूरु थिया आहिनि, पर तव्हां तसवर कंदो त हीउ गीत केॾो मशहूरु थियो आहे। बेइंतहा हिन गीत जूं कैसेटूं विकिरो थियूं पंहिंजे दौर जे अंदरि ऐं माण्हुनि हिन गीत खे वॾो मान ऐं मर्तबो ॾिनो, ख़ूबसूरत मंज़रनि सां ऐं ज़िंदगी जे इंतहाई हसीन तस्वरनि सां जुड़ियल हिन लोकगीत में लिखियल हिन प्यारे मोहबत भरियल लोकगीत जे ॿोलनि में वफ़ा जी तलाश थी कई वञे, महबूब जो ज़िक्र आहे ऐं उन में ॻाल्हियूं आहिनि गच जेके ज़िक्र थियनि थियूं महबूबनि जे विच में। त जी हा दोस्तो, पंहिंजो यूट्यूब चैनल थर थाक इन्हनि प्यार मोहब्बत जे दास्ताननि ते ॿधल जेके बि मुख़्तलिफ़ लोकगीतनि जूं स्टोरीज़ पेश करे कयूं आहिनि, उन्हनि में बेवफ़ा जी ॻाल्हि ते कहिड़ो एतबार, हीअ लोकगीत बि पाण तव्हांजे आॾो स्टोरी जे रूप में इंतिहाई नित नए अंदाज़ ऐं ख़ूबसूरत स्टाइल में पेश कयो आहे। पंहिंजी राय ॾियो त कीअं लॻो ऐं इनखे अञा कीअं सुठो ऐं बहितर बणाइजे, हिन ते ज़रूरु तबसरो करियो। सिंध पाकिस्तान जे अंदरि जिन बि ढाट जे मारवाड़ जे मारू माण्हुनि जा लोकगीत ऐं दास्तान ॻाया ऐं कैसेटुनि जी दुनिया में हिकिड़ो नओं रंग ऐं ढंग भरियो, उन्हनि में ही लोकगीत बि पंहिंजी मञता रखे थो। अॼोकी इन वीडियो में एतिरो ई, मिलंदासीं वरी ॿी वीडियो में।